अगर आपकी बाइक में सिंधी अजरक नहीं बना हुआ है तो आपका 2200 रुपए का चालान कट जाएगा। वो भाई देखो, ये अजरक तुम्हारी सकाफत है, हम हर कौम की सकाफत का एहतराम करते हैं, लेकिन ये कौन सा तरीका है कि आप अपनी सकाफत को हमारे सरों पर मुसल्लत कर रहे हो। हम ना सिंधी हैं ना हम उर्दू बोलने वाले सिंधी हैं। अल्हम्दुलिल्लाह हम मुहाजिर हैं और बाय बर्थ मुहाजिर हैं, फख्र से मुहाजिर हैं। हेलो लेडीज़ एंड जेंटलमैन, आफ्ताब राहिम सलाम। अच्छा दोस्तों, हींअर ॿ टे ॾींहंनि खां तव्हां हिकिड़ो मसइलो ॿुधो हूंदो त सिंध गवर्नमेंट ऐलान कयो आहे त भई जेतिरियूं बि गाॾियूं आहिनि सिंध में उहो नंबर प्लेट्स चेंज कनि पयूं, यानी जेको नॉर्मल पीली नंबर प्लेट असांजी हूंदी सॼी सिंध में, उहो हाणे अजरक वारी नंबर प्लेट इंस्टॉल कयो आहे। पोइ वरी मुख़्तलिफ़ क़िस्म जे माण्हुनि जे चालान बि थिया आहिनि ऐं वॾी जेको आहे रोज़ ॾाढो बि थियो आहे, ख़ासि करे असांजे मुहाजिर कम्यूनिटी जे तरफ़ां ऐं चिथर बि कयूं पियूं आहिनि। ऐं पोइ वरी उन्हनि खे इहो बि तशवीर ॾिनी आहे त भई फिर तो कल आप टॉयलेट पेपर को भी अजरक का बनाएं, क़ायद किस्म की मज़ार पे भी अजरक डालते हैं और जिसने अजरक ना पहनी हो उसका भी चालान करते हैं। अहिड़े क़िस्म जो माना चिता पिया शइ। पोइ वरी असांजे जेको अतीत टोलो असांजो जेको उहो बि शुरू थी वियो पंहिंजे हिसाब सां। हुननि वरी जेको चयो त भई असां पोइ पिचकारी वारी जेको नंबर प्लेट तव्हांखे लॻाए उहो बहितर आहे। त चवण जो मक़सदु इहो अणखुट हिकिड़ो बहस आहे। मुंहिंजे नज़र में हिकिड़ो मशवरो सिंध गवर्नमेंट जे लाइ इहो आहे, पहिरीं ॻाल्हि इहा त 40 खां 42 लख गाॾियूं आहिनि पूरे कराची शहर में, ऐं जेकर कराची खां अलावा ॿियनि शहरनि खे बि शामिलु कयूं तक़रीबन 70-80 लख गाॾियूं थींदियूं पूरी सिंध में। सो मेन त ख़ैर मसइलो आहे त इशू कराची जो, कराची माण्हुनि खे वधीक एतिराज़ आहे। सो मुंहिंजो सलाह इहो थींदी त भई हीअ जेके नंबर प्लेट्स तव्हां इशू कयो पिया, कंहिं ते ज़बरदस्ती न कयो त भई हर बार लाज़मी तव्हांखे अजरकारी नंबर प्लेट लॻाइणी आहे। तव्हां हिन में हिकिड़ी अहिड़ी शइ मुतारिफ़ करायो जंहिंमें तव्हां चयो त भई हीअ नंबर प्लेट जेके तव्हां लॻाईंदा त एनुअल टैक्स तव्हांजो जेको मिसाल 4000 आहे 1800 सीसी गाॾी जो, या 2500 आहे 1300 सीसी गाॾी जो, उहो असां 25% घटि कंदासीं। माना 4000 जेकर तव्हां ॾियो था उन जाइ ते 3000 ॾींदो। जेकर को माण्हू 2500 भरे थो उहो 1700-1800 भरंदो। त अहिड़े क़िस्म जो जॾहिं तव्हां इंसेंटिव ॾींदो त पोइ ऑटोमेटिकली माण्हू उन सां मुतवजा थींदा ऐं तव्हांजी ॻाल्हि मञींदा। बाक़ी जेकर तव्हां हर भेरो इहो फोर्स कंदो न, छो जो असां ॾिसो सिंधी आहियूं, असांखे त इहो फ़ख़ुर जी ॻाल्हि आहे जेकर असांजे नंबर प्लेट ते अजरक हुजे। पर हिकिड़ो उर्दू स्पीकिंग माण्हू, छो जो 80 साल थिया आहिनि, जेकर उन्हनि खे असांजे कल्चर सां अट्रैक्शन हुजे हा ऐं मोहबत हुजे हा त पोइ उहो ज़म थी वञनि हा। अॼु बि तव्हां ॾिसो न, नॉर्मल जेको असांजो उर्दू स्पीकिंग सिंधी आहे दोस्त आहे, उन्हनि खे सिंधी सम्झ में कोन ईंदी आहे, पढ़ण खे बेइज़ती सम्झंदा आहिनि, अजरक उजड़ण खे बेइज़ती सम्झंदा आहिनि। अहिड़े क़िस्म जी शयूं आहिनि काफ़ी। सो इन जे करे मुंहिंजे ख़्याल में इन डिघी बहस में नथा पऊं। हर भरो जेको आहे सो पाण उन्हनि ते घटि वधि ॻाल्हाए, छो जो एट द एंड ऑफ द डे अॻिते हली उहे बि सिंध जो हिसो थींदा। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, हाणे उहे वेंदा त कहिड़ा ई कोन सिंध जो हिसो आहिनि ऐं असां उन्हनि जी इज़त कयूं था। असां कॾहिं उन्हनि जे लाइ तज़ीक वारा लफ़्ज़ इस्तेमालु कोन कया आहिनि। इहे असांजे दोस्त जेके ठाहिनि पिया मीम्स वग़ैरह त पिचकारी वारियूं नंबर प्लेट ठाहिणु खपनि, इहो ऐं सम्झंदो इहे ग़लति ॻाल्हियूं न करणु खपनि। पर जेको इन्फोर्स कयो पियो वञे, मुंहिंजे ख़्याल सां इन में थोरी नरमी आंदी वञे, छो जो एट ए टाइम तव्हां 40 लख गाॾियुनि खे नंबर प्लेट ठाही बि कोन था सघो। काफ़ी अहिड़ियूं शिकायतूं मौसूल थियूं आहिनि जिनमें इहो आहे त काफ़ी माण्हुनि अजरकारी नंबर प्लेट जे लाइ दरख़्वास्त ॾिनी आहे, उहो अञा ताईं टोकन बि कोन आयो आहे ऐं नंबर प्लेटूं अचण में महीना खनि लॻी ईंदा। सो माण्हुनि जा धड़ाधड़ चालान पिया थियनि, ख़ासि करे उर्दू स्पीकिंग कम्यूनिटी जेको चालान थियनि पिया, उहो अञा वधीक इन शइ खे मसइलो क्रिएट करी पई ऐं घटि वधि ॻाल्हाए थी असांजा सिंधी कल्चर जे बारे में, अजरक जे बारे में। सो आउं सम्झां थो इहो सिंध गवर्नमेंट खे थोरो इंसेंटिव वठणु खपे। ऐं जीअं मिसाल तौरु हाणे असां वटि आहे हिते इवन कैनेडा में कैलगरी में असांजो जेको अल्बर्टा सूबो आहे, उन जूं 3-4 क़िस्म जूं प्लेट्स आहिनि। तव्हांजी मर्ज़ी आहे उहो कहिड़े बि क़िस्म जी तव्हां वठी सघो था। ऐं आउं सम्झां थो जेकर अहिड़े क़िस्म जो सिंध गवर्नमेंट बि ऐलान करे त भई तव्हां जेकॾहिं हीअ येलो नंबर प्लेट वठंदा त पोइ हिन में तव्हांखे टैक्स पूरो ॾियणो पवंदो। जेकॾहिं तव्हां अजरकारी वठो था त उन में तव्हांखे छूट ॾियूं था असां 20% या 25% जेतिरो बि आहे उहो पाण में। ऐं मशवरो करे इहो कयो वञे त जी कंहिं ते ज़बरदस्ती न कई वञे। दिस इज़ आफ्ताब राहिम साइनिंग आउट फ्रॉम कैलगरी कैनेडा, जिते जो ख़ुशी आबाद जो सिलसिला साथ सलामत। थैंक यू, टेक केयर।